अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिकिड़ो इंतिहाई अहम टॉपिक शाह अब्दुल लतीफ़ जा 7 सूरमा इन खे थोरो ॾिसंदासीं। थी सघे थो SPSC कंहिं बि या को ॿियो इदारो पंहिंजी टेस्ट में शाह अब्दुल लतीफ़ जे 7 सूरमनि बाबति पुछा करे या ऑप्शन में हेठि ॾेई छॾे त इन्हनि हेठियुनि मां शाह अब्दुल लतीफ़ जो कहिड़ो सूरमो आहे, त असांखे उन्हनि जा नाला ऐं जेको आहे शॉर्ट जेको इंट्रोडक्शन आहे उन्हनि जो ब्रीफ इंट्रोडक्शन उहो इंतिहाई ज़रूरी आहे। अक्सर सवालनि में बि ईंदो आहे त शाह अब्दुल लतीफ़ जूं केतिरियूं सूरमियूं आहिनि। सूरमियूं ही आहिनि सूरमा, ठीकु आहे, उहे सूरमियूं त उहे 7 सूरमियूं आहिनि। मिसाल मूमल थी वई, मारुई थी वई, लीला थी वई, सोणी थी वई, ससुई थी वई या नूरी थी वई। इहे त थियूं शाह लतीफ़ जूं सूरमियूं। छा सूरमा वरी जेके इन्हनि सां गॾु जेके कपल में हुया, जीअं मूमल सां गॾु राणो, छा शाह अब्दुल लतीफ़ जो सूरमो वरी राणो आहे? छा मारुई सां गॾु जीअं उमर जी जेको आहे त छा शाह अब्दुल लतीफ़ जो सूरमो उमर आहे? छा शाह अब्दुल लतीफ़ जो सूरमो चनेसर आहे? छा पुनू आहे? त ईअं बिल्कुलु न आहे। ही 7 ई सूरमा जेके आहिनि उहे इन जो तालुक़ु इन्हनि कपल्स सां जेके न आहे। इहे वरी 7 ई सूरमा ॿिया आहिनि। हाणे ही सूरमे जी जेका आहे माना हिते लिखी आहे। सूरमो माना बहादुर, पहलवान, जोधो, जीअं अंग्रेज़ी में असां उनखे चऊं हीरो, चैम्पियन या वेरियर चऊं उनखे, त इहे आहिनि। अच्छा, शाह अब्दुल लतीफ़ जा 7 सूरमा, छा मतिलबु 7 सूरमा? इन जो मतिलबु इहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी में जेको आहे कहिड़नि बहादुरनि, पहलवाननि, जोधनि, जवाननि जो जेको ज़िक्र आहे न, उहे 7 आहिनि। माना शाह लतीफ़ जे दौर खां पहिरियों जेके इहे बहादुर थी गुज़रिया, जंहिंखे शाह लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में समायो आहे, इहे 7 आहिनि। इन्हनि जा असां जेको आहे नाला बि ॾिसंदासीं ऐं उन्हनि जो ब्रीफ जेको आहे उहो तारीफ़ बि ॾिसंदासीं। त शुरू था कयूं। ही पहिरियों आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो जेको सूरमो आहे, कराइणो कूंदर। कराइणो कूंदर, हे सॼो नालो अथसि ॼाम कराइणो कूंदर समो, ज़ात जो समो हुयो। ऐं ही ॼाम जेको आहे लक़ब इहो समन जो आहे। ख़बर आहे, मां केतिरनि वीडियोज़ में ॿुधायो आहे त समा जेके हुया उहे पंहिंजो लक़ब तौर ते ॼाम जेको आहे सो उहो इस्तेमालु कंदा हुआ। ऐं वरी मीर कंहिंजो लक़ब हुयो, इहो वरी टालपुर जेके आहिनि पंहिंजे लाइ मीर जो लफ़्ज़ जेको आहे इस्तेमालु कंदा हुया। ठीकु, ही कच्छ जो रहाकू हुयो, कच्छ इलाइक़े जो। ठीकु, ऐं ही ग़रीबनि जो जेको हमदर्द हो ॾाढो, ऐं राजाउनि ख़िलाफ़ु उथी बि बीठो। अच्छा, ही जेको कराइणो कूंदर हुयो, इहो चोर तौर ते माना सुञातो वेंदो हो। हिनखे चयो वेंदो त वॾो चोर आहे। छो चोर आहे? त उहो शाहूकारनि खे लुटे फुरे करे ग़रीबनि जी मदद कंदो हो। इन जे करे हिन जो वरी तरीक़ो जेको आहे सो पंहिंजो पंहिंजो हुयो। इन जी जेका ग़रीबनि सां हमदर्दी आहे, उन्हनि जी मदद करणु आहे, इन खे जेको आहे सो शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में बि बयानु कयो आहे। उनखां पोइ जेको ॿियो नंबर ते आहे शाह अब्दुल लतीफ़ जो सूरमो, उहो आहे रावत रणमल। हाणे ही रावत रणमल, राजा रावत रणमल असुलु नालो, राठौड़ गुडड़ी जो रहाकू हो। ऐं ही बि वॾो बहादुर ऐं जोधो हो। ऐं हिन खां वरी चोर ऐं लुटेरा जेके आहे उहे ड्रिजंदा हुआ, माना हिन जे नाले खां ई जेको सो वणो वेंदा हुआ। ऐं इन जे करे माण्हू जेको आहिनि पंहिंजो माल ऐं मिल्कियत हिन वटि हिफ़ाज़त ख़ातिर जेको आहे सो हिन वटि छॾे वेंदा हुआ, या वरी हिन वटि हिफ़ाज़त जे लाइ उहे पंहिंजा माल मिल्कियत रखी बि वेंदा हुआ। त ही ॿियो नंबर। हाणे अचूं था असां 3 नंबर ते। 3 नंबर जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ जो सूरमो, उहो आहे पिनरो बिडामाणी। पिनरो बिडामाणी। ही सूरमो हमेशह ॿारनि, दोस्तनि ऐं पाड़े वारनि जी मदद कंदो हो। हाणे इन जे करे शाह लतीफ़ हिन पंहिंजी जेका आहे उन पंहिंजी शाइरी में बि हिन जो ज़िक्र कयो आहे। 4 नंबर ते जेको शाह जो सूरमो आहे, उन जो नालो आहे रिणमल जाणेजो। रिणमल जाणेजो। अच्छा, ही कच्छ जे जाणेजनि समन मां हो, ऐं जेके जाणेजा आहिनि उहे समा ई आहिनि। ठीकु आहे, ऐं हिन अलाउद्दीन सां जंग कई। ठीकु आहे, हिन जो इहो एतिरो ई तारीफ़ जेको आहे काफ़ी आहे। उनखां पोइ 5 नंबर ते जेको शाह अब्दुल लतीफ़ जो सूरमो अचे थो, उहो आहे ॼाम महड़ नौतियार। ॼाम महड़ नौतियार, ही जेको आहे ही बि समन जो सूर्या हुयो। ठीकु, हिन सूमरनि जी औरतुनि खे ॾाढो मान ॾिनो। हे पोएं ज़माने में जेकॾहिं असां वञूं त जंग जे जेको आहे सो पीरियड्स में
औरतुनि बि जेके आहिनि सो उनखे किथे साम तौर ते छॾे ईंदा हुआ माण्हू हिफ़ाज़त जे लाइ, त उन में हिन जो किरदारु जेको आहे सो ॾाढो रहियो। ऐं हिन केतिरियूं ई जंगियूं जेके आहिनि विड़ियूं बि सही। 6 नंबर ते जेको शाह अब्दुल लतीफ़ जो सूरमो आहे उहो आहे ॼाम ओढर समो, रेला, ठीकु आहे न, ओढर। ओढर समो ही बि सूरियाई बादशाह हो, सूरियाई सरदार हो। हिन अलाउद्दीन जी फ़ौज सां जेका आहे सो जंग कई, इहो 6। ऐं आख़िरी जेको सूरमो आहे शाह अब्दुल लतीफ़ जो उहो आहे अबड़ो अड़बंग। हाणे ही अबड़ो अड़बंग जेको आहे कच्छ जे समन सरदारनि मां हिकु सूरिया सरदार हो। ऐं हिन जी हिकिड़ी ॻाल्हि हीअ त दोदे सूमरे ऐं अलाउद्दीन जी जंग वक़्तु दोदे पंहिंजूं औरतूं अबड़े ॾांहुं साम तौरु मोकिलियूं, साम अची वियो, यानी हिफ़ाज़त जे लाइ जेका आहे सो उहे औरतूं जेके आहिनि हिन ॾांहुं मोकिलियईं। ऐं हिन उन्हनि सामनि लाइ सिरु ॾिनो, यानी उन जी हिफ़ाज़त कंदे कंदे ही पाण बि गुज़ारे वियो हुयो। त ही हुया अॼु जा शाह अब्दुल लतीफ़ जा जेके आहिनि 7 सूरमा। अगरि तव्हांखे मुंहिंजी यूट्यूब ते जेको बि वीडियो मां अपलोड कंदो आहियां उन जी, या मुंहिंजा जेके आहिनि 3400 MCQs वारी सीरीज़ बि हले थी पई सिंधी जी, जंहिंमें 100 सुवाल जेके आहिनि सो हर पेपर में आहिनि, ऐं उहे मां विथ एक्सप्लेनेशन, शॉर्ट एक्सप्लेनेशन सां उहे सॉल्व कराईंदो आहियां। त उन्हनि जी बि अगरि PDF कंहिंखे घुरिजे, या कंहिं बि मुंहिंजे वीडियो जी जेके बि PDF आहिनि, त उहे मूंसां हिन WhatsApp नंबर ते जेको आहे राब्तो करनि। ऐं मुंहिंजी थोरी फीस आहे जेका उहा पे करणी पवंदी, उनखां पोइ तव्हांखे WhatsApp जे पेड ग्रुप में तव्हांखे जेको आहे सो एड कयो वेंदो। उनखां पोइ हाणे ताईं जेके बि मुंहिंजा वीडियो थी चुका आहिनि, या अॻिते जेके बि मां वीडियो ठाहींदुसि, उन जी PDF उन ते तव्हांखे आसानी सां मिली वेंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।